चोटियारियों का 6 किलोमीटर परे चोटियारियों डैम के किनारे ते सियाहत ऐं सकाफ़त खाते पारां पहिरियों भेरो तारीख़ी मांग ते नई साल जे हवाले सां मंच कचेरी ऐं महफ़िल मौसीक़ी जो प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। इन खां पहिरीं साल 2020 जे सिज जी मुकरानी वक़्तु खेसि अलविदा कयो वियो। टूरिज़्म खाते जे डायरेक्टर जनरल एजाज शेख नाले वारे लेखक नवाज़ कुंबर जी अॻवानी में सकाफ़त खाते साफ़ियन अदीबन जो हिकु काफ़िले खेसि 2020 जे सिज खे अलविदा कयो। इन दौरान मुक़ामी फनकार नसीम मुल्ला खां 5 लाचनि ते चढ़ी डैम जे विच बि सिज जी मुकरानी वक़्तु ऐं धर्मू फ़क़ीर जी संग टीकम फ़क़ीर गाए वॼाए काफ़िले में मौजूद माण्हुनि में ख़ुशियूं आणे छॾियूं। इन मौके ते डायरेक्टर जनरल टूरिज़्म एजाज शेख नाले वारे लेखक नवाज़ कुंबर, हिंदू काउंसिल जे सलाहकार राजेश कुमार हरदसाणी ऐं ॿियनि चयो त असां हिनखे अपग्रेड कयो आहे ऐं इन करे ही प्रोग्राम ॾिठोसीं ऐं साईं सरदार शाह जे माना काउंसिल सां ऐं साईं सरदार शाह जो हुकूमत सां अकबर लगारी जो जेको सेक्रेटरी कल्चर आहे उन्हनि चयो त हर साल रनी कोट ते कयो वेंदो आहे, पर हिन साल बकार माना चोटारी डैम ते कयो वञे ऐं असांजो जेको रिज़ोर्ट्स आहे उनखे अपग्रेड कयो टूरिस्ट लाइ, जीअं दुनिया वारनि खे ख़बर पए त हीउ असांजो डैम जेको आहे रिज़ोर्ट्स टूरिज़्म डिपार्टमेंट आहे। हिते डी सी साहब सां मीटिंग थी आहे, चीफ सेक्रेटरी साहब रोड बि ठहंदो ऐं हिते मां जेको डैम में विच में उनमें भी जो वैसी कुदरती तौर पर ये जगह बनी हुई थी जहाँ पर 120 झीलें हुआ करती थी, वो छोटी छोटी पानी की मिकदार बढ़ गई तो वो झीलें आपस में मिलकर एक डैम हो गया। 84 में इसका काम शुरू हुआ था, 2002 में कंप्लीट हुआ, 2003 में वज़ीर आज़म जमाली साहब ने इसका इफ्तिताह उन्होंने ख़ुशियुनि सां त अलाह साईं करे जीअं 2020 माण्हुनि जी ज़िंदगी में ख़ुशियूं आंदियूं ईअं 2021 में बि ख़ुशियूं हुजनि, माण्हुनि जो अमन अमान हुजे ऐं हीउ वॾो हिकिड़ो सची मुचो हिस्टोरिकल कमु जेको आहे कल्चर डिपार्टमेंट जे साईं सरदार शाह तरफ़ां जो कयो वियो आहे, जिते तरफ़ पूरे सिंध में जेके मुख़्तलिफ़ जेके सोशल एक्टिविस्ट यूथ जा नौजवान हिते आया आहिनि ऐं हिन जेको तारीख़ी मां खे उजागर कयो आहे, त आऊं आख़िर में मुबारकबाद पेश कंदुसि कल्चर ऐं टूरिज़्म डिपार्टमेंट खे जिन अहिड़ो सियाहत खाते तरफ़ां जेको प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कयो वियो आहे न्यू ईयर जे सिलसिले में हर साल ही प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कयो वेंदो आहे मुख़्तलिफ़ सियाहती मागनि ते, पर हिन भेरे बकार लेक चोटियारी डैम के उजागर करण लाइ इनकी तरक्की के इन सियाहती सिंध से बाहर जाते हैं, लेकिन हमें पता चल रहा है कि हमारा सिंध तो इतना ज़्यादा खूबसूरत है, हमें बाहर जाने की ज़रूरत ही नहीं है। बहुत अच्छा लग रहा है सिंध को एक्सप्लोर करना, ये मैं पहली दफ़ा आई हूँ और मुझे बहुत अच्छा लग रहा है। मुझे नहीं पता था बराक लेक का, अच्छा एक्सपीरियंस है। आप चोटियारी डैम फर्स्ट टाइम आई हैं? हाँ, अगर इस पर थोड़ा सा ध्यान दिया जाए गवर्नमेंट की तरफ से और हम सब की तरफ से तो इसके बहुत अच्छा स्पॉट हो। साल जे आख़िरी पुजाणी ऐं नए साल जे जश्न फेस्टिवल में नाले वारे रागी अहमद मुगल, रफीक फ़कीर, गुलूकारा सदाबहार, शौकत अली, माई समू भाई समेत ॿियनि फनकारनि सुरनि सियारे जे थधिड़ी राति खे गरमाए छॾियो ऐं पंडाल में वेठल माण्हुनि खे झूमण ते मजबूर करे छॾियो। जॾहिं त मज़ाहिया फनकार कादिर बख्श मिठू माण्हुनि खे खिलाए खिलाए खीरो खीर करे छॾियो। जश्न फेस्टिवल जी हिन तकरीब में मच कचेरी जे प्रोग्राम में सकाफती स्टॉल पिन लगाया विया, जॾहिं त राति जो 12 वॻे शानदार आतिशबाजी करे 2021 खे वेलकम कयो वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।